सेक्रेटरी। सरदार साहब जी सिगरेट। जलाया कौन तेरा बाप? सेक्रेटरी। सरदार साहब जी लाना था थे। थैंक यू सर, थैंक यू सर। जी जी। हिन हफ्ते न 50 छेला ज़िबा कराए छॾिया आहिनि, ग़रीबनि में ॾेई छॾिया आहिनि। सिर्फ 50 छेला? जी जी। इंडस्ट्री में मुझ जाम कमायो 50 ना तो के डेली 400-500 छेला के ज़बा कंदो कर, भले गरीब खाइन। हाज़िर पैसो छाला पाण को ठायो एतरो? सर भिगो डालो, कपिड़ो हणी छॾियो सर, 4 गार्ड तैयार बीठा आहिनि सर, बस अचो पाण मीटिंग हलूं था सर। अचो तेरी जूस खणी जो मुझे ला। एनएससी और पैसो है जाम। दिलवर दे खबर वगा सिबराई। हाँ 500 वगा विराए छॾिया गरीबनि में। 1000 अने ॿिया वगा विराई छॾी ऐं टोटल 400 देगू भत जूं विराई छॾी विराए छॾी ऐं उन 8000 एकड़ बनी जो छा थियो? सौदो थी वियो। सौदो थी वियो? घुमाए वठोसि। मैनेजर किथे मैनेजर? सर जी जी सर वीगो गाड़ी जेकी पंहिंजी आहे न सर, उनजो टायर थी वियो पंचर। अच्छा जी हा सर, हेलीकॉप्टर के मूं कपिड़ो हणी छॾियो आहे। अंबानी मूंखे 5 कालूं कयूं, चए थो तव्हांजो जेको सर आहे न सनाउल्ला सर, जेको एनएफटी सरदार थी वियो आहे, हींअर माछला एतिरो कमायो है सर तव्हां। सर उन चयो तो मीटिंग हिकिड़ी थियण खपे पंहिंजी कंपनी सां। अच्छा गरीब ॿार है कोन जो भलो करे छॾियो सर। बस हाणे जो तूं चवी पियो त करे था हेॾियूं। सर बिल गेट्स चयो, पर मां चयो न अंबानी वरी पाड़ेसरी मुल्क जो है। पाड़ेसरी मुल्क बिल गेट्स सर हलण खपे, मूंखे हेलीकॉप्टर स्टार्ट कराए छॾियो, मूं घर में ॼण थी वई आहे। अच्छा हलूं सर? हलो बस साईं अचो। हेलीकॉप्टर जहाज किथां मुंहिंजा बंगला ऐं गाॾी नौकर चाकर लखना लत दे किथां तुंहिंजा जहाज, किथां तुंहिंजा हेलीकॉप्टर, किथां तुंहिंजा नौकर, किथां तुंहिंजा चाकर। मुंहिंजो ग़रीब रेडू विकणी, बकरियूं विकणी, माल विकणी, यूनिवर्सिटी में हणी वेही रहे, मुंहिंजे मूंखे त तबाह कई, मुंहिंजे पाड़े जे छोरनि खे बि तो तबाह करे हेॾो। लखना लत दई। अच्छा इहो खाबो? दोस्तों हिन गेमनि जे चक्कर में कई राज भाग तबाह थी विया। असांजा कुछ दोस्त बनी 12 विकणी हिन गेमनि में पैसा हणी का शइ कोन मिली। गेम वारा फराड करे हलिया विया। पंहिंजी महिनत करियो, पंहिंजी महिनत सां कमायो, पंहिंजी महिनत सां ठाहियो ऐं इंशाल्लाह सभु कुझ थी वेंदो। ऐं असांजी वीडियो ॾिसी असांखे फॉलो कजा। महिरबानी।